दासिन सिंध हुकूमत तरफां ईद का पोइ मीरपुर खास में पीपुल्स बस सर्विस शुरू करण जो ऐलान कियो वियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शहर जिले नामेवर चयो आहे त ईद का पोइ कराची में वधीक रूटन ते पीपुल्स बस सर्विस शुरू कई वेंदी। शहर अंदर पीपुल्स बसन जो रोज़ानो 1 लख माण्हू सफ़र कनि था। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सीनियर सूबाई वज़ीर शहर सिंध चयो आहे त सूबे जे हर ज़िले में पीपुल्स बस सर्विस हलाई वेंदी। वधीक 500 नयूं बसूं ख़रीद करे रहिया आहियूं। शहर जिले मेंबर वधिक चयो आहे त अॼु खां सॼी सिंध में मंशियात फ़रोशन ख़िलाफ़ वॾो क्रैक डाउन शुरू कयो पियो वञे। सूबे मां मंशियात जी लानत खे ख़त्म कंदासीं। वालिदैन पंहिंजे ॿारनि जी आदतुनि खे नज़र रखनि। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कयूं। सिंध हुकूमत तरफ़ां ईद खां पोइ मीरपुर खास में पीपल बस सर्विस शुरू करण जो ऐलान कियो वियो आहे। सूबाई वज़ीर शहर जिले में चयो आहे त ईद खां पोइ कराची में वधीक रूटनि ते पीपुल्स बस सर्विस शुरू कई वेंदी। शहर अंदर पीपुल्स बसनि जो रोज़ानो 1 लख माण्हू सफ़र कनि था। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई वज़ीर शहर जिले में चयो आहे त सूबे जे हर ज़िले में पीपुल्स बस सर्विस हलाई वेंदी। वधीक 500 नयूं बसूं ख़रीद करे रहिया आहियूं। शहर जिले में वधिक चयो आहे त अॼु खां सॼी सिंध में मंशियात फ़रोशन ख़िलाफ़ वॾो क्रैक डाउन शुरू कयो पियो वञे। सूबे मां मंशियात जी लानत खे ख़त्म कंदासीं। वालिदैन पंहिंजे ॿारनि जी आदतुनि ते नज़र रखनि।